नाज़रीन, जीअं त असां सिंधी सभ खां वॾी ॿियो नंबर वॾी अस्पताल सिम्स शिरापुर में बीठा आहियूं। हिते हिन अस्पताल जा मुलाज़िम पंहिंजे हक़नि जे लाइ डायरेक्टर ऑफिस जे अॻियां धरणो हणी वेठा आहिनि। अचो त खां पुछूं त सन मसइलो छा आहे। नाज़रीन, अचो त पुछूं त मसइलो छा आहे। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो ही जेको एहतिजाज आहे उहो कश्मीर खां कराची ताईं आहे ऐं अॻु में बि असां मुख़्तलिफ़ टाइमनि में इहो एहतिजाज कंदा रहिया आहियूं, लेकिन बदकिस्मतीअ सां हेल्थ डिपार्टमेंट में का बि मूवमेंट कोन थी थिए। कूड़ा वाइदा करे फिरी वञनि था। हिन वक़्तु असांजो जेको ग्रैंड हेल्थ अलायंस ठहियो आहे सिंध लेवल ते, उहो इंशाअल्लाह ताला पंहिंजे पाए तकमील ते पहुचंदो ऐं असांजा जेके मुतालबात आहिनि, जेको 17 नुकाती प्रोग्राम लिखत में ॾिनो आहे सिंध गवर्नमेंट खे, असीं पुरज़ोर अपील कयूं था CM सिंध, मिनिस्टर हेल्थ, फाइनेंस सेक्रेटरी खां त जल्द अज़ जल्द असांजा ही मुतालबा मंज़ूर कया वञनि। कोरोना ख़तरनाक वबा जी सूरत हाल अख्तियार करे वई आहे। सेहत खाते जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ के सिंध पुलिस, रेंजर्स ऐं ॿिया जवान फोर्सिस जा अची हिते सलूट पिया कनि, पर अफ़सोस सिंध हुकूमत असांजा कोरोना फंड जे आड़ में पघारनि जी कटौती कई, उहा वापसि कोन कई। रिस्क अलाउंस जो असां सां वाइदो कयो, उहो बि असांखे कोन ॾिनो वियो। PPE किट्स जेके पाए मुलाज़िम पंहिंजो ड्यूटियूं परफॉर्म कनि, उहे मिलण लाइ असांखे तयारु न आहिनि, जंहिंजे करे मजबूर थी सॼी सिंध में टोटल पैरामेडिकल स्टाफ, डॉक्टर, नर्सिस ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते तव्हांजे साम्हूं एहतिजाज ते मजबूर थी वेठा आहिनि। नाजादी कयो वेठी आहे। 3 सूबनि खे अलाउंस ॾिए पई। 3 सूबनि जूं पघारूं असांजी पघारुनि खां वधीक आहिनि। असां छा सिंध में पाकिस्तान जो हिसो न आहियूं, असां हिते जा माण्हू न आहियूं, असांजो हिसाब कोन्हे। असांजा केतिरा ई डॉक्टर्स, पैरामेडिकल अमलो, नर्सिस जेके हिन वबा में पकड़जी विया आहिनि, काफ़ी फोत बि थी चुका आहिनि। हाणे त इहा वबा असां पैरामेडिकल स्टाफ में पकड़जी वई आहे, पर हिननि ते इहो अलाउंस निकितो आहे, प्रोफेशनल अलाउंस जेको आहे पूरे 3 सूबनि खे मिली बि चुको आहे, खाइनि पिया ऐं असांखां पघारूं 3 गुणा वधीक खणनि पियूं। असांखे हिन वाइदो कयो टाइम थी वेंदा त असांखे प्रमोशन नथा ॾियनि। प्रमोशन असांखे खपे। असां हेल्थ रिस्क अलाउंस आहे, इहो असांजो मुतालबो आहे ऐं सर्विस स्ट्रक्चर जेको असांखे पाण वाइदो कयो उहो पूरो ॾिनो वञे ऐं ॿियनि सूबनि जी बराबरी जी बुनियाद ते हिकु सूबे में रहंदा, सिंध में रहंदा। वज़ीर खे इहो सोचणु खपे त जॾहिं तूं मुक़ाबिलो करी ॿियनि मथे पता सूबनि था, तूं 15 सालनि खां त वज़ीर थियो वेठो आहीं, असांजे लाइ छा छा कई। हेल्थ डिपार्टमेंट चवंदा। ॿियो हिननि मज़ेदारी लतीफ़ो ठाहियो आहे त हिननि आगा खान खे 4 अरब ॾिना आहिनि, इंडस खे 4 अरब ॾेई छॾिया आहिनि। सरकारी अस्पतालनि जे एतबार कोन अथनि। 60 सैकड़ो जेको आहे उन्हनि निजी अस्पताल जेको निजी सरकार खे ॾेई छॾियो आहिनि। बेसिकली उहो मसइलो छा आहे, तव्हां कहिड़ी गौर था कयो, कंहिंखां था गौर कयो? बेसिकली मसला त ई ग्रैंड हेल्थ अलायंस ठहियो आहे, उन में तक़रीबन जेका लिस्ट शाया कई वई आहे मसइलनि जी, तक़रीबन 17 अरिड़हं मसइला आहिनि जेके काफ़ी सालनि खां हलंदड़ आहिनि। गवर्नमेंट ऑफ सिंध जे प्लेटफॉर्म ते जेके दोस्त ॻाल्हाइनि पिया, त हींअर जेको करंट इशू आहे जंहिंमें जेको आहे असांजी जेकी करोना वायरस आहे, जंहिंमें रिस्क अलाउंस जेको आहे उहो जेके पाकिस्तान जे 3 सूबनि में तमामु स्टाफ खे ॾिनो वियो आहे, पर वाहिद सिंध सूबो आहे जंहिंमें हिननि 2020 ते जेको नोटिफिकेशन कढियो आहे, उन्हनि में सिर्फ़ु चयो आहे त उन्हनि माण्हुनि खे ॾिनो वेंदो जेके आइसोलेशन वार्ड माना जेके कमु कनि पिया या करोना सेंटर्स में कमु कनि पिया। हालांकि तव्हांखे ख़बर आहे त करोना जेको आहे पूरे पाकिस्तान, पूरी सिंध जे कुंड कुर्छ में आहे। जेके असां वटि केस पूरी पाकिस्तान में, पूरी सिंध में आया आहिनि, सिर्फ़ु उन्हनि सेंटरनि ते विया आहिनि केस या कुझु हली पाण आया आहिनि, पर RAC, BHU उन्हनि में असांजा ख़ुदि स्टाफ जेको आहे उन में जेको आहे उन्हनि खे करोना वायरस पॉज़िटिव अची वियो आहे। इन जो मतिलबु त उहे उते बि रिस्क में आहिनि, उन्हनि जूं टेस्टूं पॉज़िटिव आयूं आहिनि, उहे उते कमु पिया कनि। ईअं थोरी आहे जो सिर्फ़ु जेको माण्हू जना में कमु करे या सिविल में कमु करे या हैदराबाद सिविल में कमु करे या XYZ सिंध जे कंहिं बि वॾी हॉस्पिटल में कमु करे त उन खे रिस्क अलाउंस ॾिनो वञे ऐं बाक़ी जेके आहिनि उहे निंदड़का ऐं माना पोइ ईअं आहे त पोइ उन्हनि खे जेका सेफ्टी बि कोन ॾिनी वई आहे, रिस्क अलाउंस बि कोन ॾिनो वियो आहे, जंहिंजे आधार ते ऐं OPDs में डॉक्टर जेके आहिनि उहे बि तव्हांखे ख़बर आहे त इहे जेको आहे शुरू में वॾा प्रोफेसर लेवल ENT जो प्रोफेसर लेवल जेके आहे उहे बि जेको आहे इन्वॉल्व थी विया आहिनि बीमारी में ऐं कुझु डेथ करे विया आहिनि, कुझु अञा बि ज़िंदगी मौत जे मुंहं में पियल आहिनि।
त असां गवर्नमेंट सां भरपूर जेको आहे इल्तिजा था कयूं ऐं पंहिंजो रिकॉर्ड एहतजाज कराए रहिया आहियूं। ऐं हीउ टोकन बाइकाट आहे, जेकॾहिं असांखे इन लेवल ते ॾिठो वञे सलामी त पेश कई थी वञे, पर सलामी सां गॾु गॾु जेको आहे उन्हनि खे जेका ड्यूटियूं वरिती वञनि 24-24 कलाक या मोकलूं बंदि आहिनि इवन त 12-12 कलाक 6 जी जाइ ते, त उन्हनि खे घटि में उन्हनि जो हक़ आहे। नाज़रीन, जीअं त अवां ॿुधो त पैरामेडिकल पाकिस्तान हेल्थ अलायंस जी गॾियल सॾियल ही टोकन हड़ताल आहे। हिननि मुलाज़िमनि जो चवणु, हेल्थ जे मुलाज़िमनि जो चवणु आहे त असांखे को बि रिस्क अलाउंस नथो ॾिनो वञे, जॾहिं त असां कोरोना वारे मसइले ते फ्रंट लाइन ते विड़ी रहिया आहियूं। पर अफ़सोस इहो त न त असां वटि उहा किट आहे, न त असांखे उहे सहूलियतूं आहिनि, न त असांखे कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत नथी थी वञे। असां सिंध हुकूमत खे 17 नुक़्तनि ते चार्ट ऑफ डिमांड ॾिनो आहे, जेकर उन्हनि ते अमल न कयो वियो त असां मुकमल अस्पतालनि जो बाइकाट करे एहतजाजी धरना हणंदासीं ऐं थी सघे थो त कराची ॾांहुं ब्रोक कयूं। कैमरामैन वकार अली सां गॾु अंजुम बुगियो, सोच टीवी शहदादपुर। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.